वासा पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अजीजों, मुसलमान भाइरों, अल्लाह ताला पांजे पाक कलाम इरशाद फरमायो आ, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। हमारी थाल हमारे के तवे हरियो अजवा पार याद आयो थी। वरी हिकिड़ो दफ़ो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त ऐ अल्लाह जा बांधड़ो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़ुल्म जाननि जे मथां कयो आहे, पंहिंजे जाननि जे मथां ज़्यादती कई आहे, अवां खां गुनाह थी विया आहिनि, ख़ताऊं थी वियूं आहिनि, ॾोह थी विया आहिनि, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। ऐ मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां उन्हनि खे चई ॿुधायो त तव्हां अल्लाह पाक जे रहमत मां ना उम्मीद न थिजो। इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजा सभई गुनाह बख़्शींदो। इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। बेशक अल्लाह ताला जल जलालू अमर वालू तव्हांजा गुनाह बख़्शींदड़ भी आ त तव्हां ते रहम फरमाईंदड़ भी आ। मुंहिंजा मिठड़ा भा, ओ कहिड़ो इंसान आहे जेका ख़ता नथी हुजे? असी इंसान ख़ता जा पुतला। अल इंसान मुरक्कब मिनल ख़ता वन निसियान। इंसान ठहियली ख़ता मऊआ, इंसान ठहियली वेसर मजऊआ। ख़ता ऐं वेसर इंसान सां गॾु आहिनि। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात असांजे मथां फर्ज़ फर्ज़ फरमाया, वाजिब मुक़रर फरमाया, सुन्नतूं असांजे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुक़रर फरमायूं। हलाल हराम जा मामला ख़ुदा ताला असांखे वाज़े करे ॿुधाया। 1.25 लख नबी असांजे अल्लाह पाक मोकिलिया। आख़िरी पंहिंजे प्यारे हबीब करीम के अल्लाह ताला रवानो फरमायो। उन खां पोइ पीर फ़कीर दरवेश आलिम अल्लाह पाक जो पैगाम पहुचाईंदा रहा। पर इन सभु कुझु हुजण जे बावजूद बि इंसान खां ख़ताऊं थी थियूं वञनि पियूं। जॾहिं ख़ताऊं थी वञनि थियूं त भला काॾे वञे? इंसान जी शामत आहे शहवानी ख्यालात, नफ़सानी ख्यालात, शैतान जहिड़ो कट्टो दुश्मन, ये सभु ॻाल्हियूं इंसान खे मजबूर करे गुनाह कराइनि थियूं। वो गुनाह त थी वियो, हाणे हो गुनाह करण वारो छा करे? सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे रहमत वारे नबी, पंहिंजे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे ज़ुबानी ऐलान करायो त मुंहिंजा हबीब इन्हनि माण्हुनि खे चई ॿुधाए, अवां खां जेकॾहिं ख़ता थी आहे, गुनाह थियो आहे, त अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो। कंहिंजी रहमत? मिर रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो। मतलब त अल्लाह जे रहमत में उम्मीद रखो, अल्लाह साईं जे रहमत में उम्मीद रखो। अॻिते
इन्नहु हुवल गफूरुर रहीम। इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ। बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजा सब ॾोह बख़्शी दो, छो त इन्नहु हुवल गफूरुर रहीम। इन जे करे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी सिफ़त आहे बख़्शींदड़ बि आहे त रहम कंदड़ बि आहे। हाणे दग कढी ॾिनई अल्लाह सही जे ज़ात बाबरकात असांखे दग कढी ॾिनो त ख़ता तव्हां खां थींदी नफ़्स जी शामत जे करे, शैतान जे करे, शहवानी ख़्यालात जे करे, गफ़लत जे करे अवां खां गुनाह थी वेंदा, पर दग कढी थो ॼाओ त इहो गुनाह बशकिरायो त कीअं बशकिरायो। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे रहमत मां ना उम्मीदी कुफ्र आहे। जेको अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद थींदो आहे उहो महाज़ अल्लाह काफ़िर थी वेंदो आहे। अल ईमान बैनल खौफ वर रजा। ईमान खौफ ऐं उम्मीद जे विच ते आहे। हिकिड़े पासे खौफ बि हुजे, छा सा फरमाइनि था कतबी कंबी अॻियां तोरी दड़त खा। वरी ॿिए पासे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी रहमत हूंदी आहे, छा सा फरमाईंदो आहे पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन अवा गुण आए बकचा यूं ढकण थी ढकजन। वो तोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन मैं धरा। केतिरो बि इंसान ख़तादार हुजे, गुनहगार हुजे, पर अल्लाह पाक जी रहमत मां ना उम्मीद न थींदो आहे। जेकॾहिं ना उम्मीद थी पियो त पोइ महाज़ अल्लाह ना उम्मीदी कुफ्र थी पवंदी आहे। इन जे करे अल्लाह ताला फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अल्लाह पाक जी रहमत मां ना उम्मीद न थिजो। अवां गुनाह करे विधान त न गुनाहनि जे बख़्शाइण जो तरीक़ो अल्लाह जी रहमत आहे। बख़्शींदो अल्लाह। केरु बख़्शींदो अदा? इन्नल्लाह पाण तो फरमाए इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ। बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा सब गुनाह धोई छॾींदो। पर शर्त आहे त रब जी रहमत मां ना उम्मीद न थी। शर्त कहिड़ो आहे त रब जी रहमत मां नमाज़ कज़ा करण गुनाह हुआ, ज़कात न ॾियण गुनाह हुआ, दौलत हूंदे हज नथो करे गुनहगार आ, रमज़ान शरीफ जा रोज़ा नथो रखे गुनहगार आ, महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नतूं अदा नथो करे गुनहगार आ, पराई गिला थो करे गुनहगार आ, परावा हक़ थो खाए गुनहगार आ, ज़िना थो करे गुनहगार आ, शराब थो पिए गुनहगार आ, डिश एंटीना ते 24 कलाक हराम जा गुनाह वारा कम ई किना किना फिल्म वेठो ॾिसे। इहो गुनाह जो कम आ, हराम जो कम आ। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, कंहिं ग़रीब खे सताइण, मज़लूम खे सताइण इहो गुनाह जो कम आ। दुनिया जे अंदरि केतिरा गुनाह जा कम हल अल्लाह ताला ईअं कोन चयो आहे त फलाणो या फलाणो फलाणो या फलाणो, न न, इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ। तू रुगो अल्लाह जे रहमत में चिमड़ी पइजां त मां तुंहिंजा सभई ॾोह बख़्शे छॾींदोसां। ये चइबो आहे न यार फलाणो ॾोह बख़्शींदोसां पर फलाणो न, फलाणो कमु चइजां पर फलाणो न चइजां। इहो हूंदो आहे न, शर्त रखबो आहे ही ॻाल्हि कजां पर ही न कजां। हाणे मां तकीर शुरू ई कान कई आहे, हाफ़िज़ साहब मूंखे थो चवे हीअं न चइजां, हीअं न चइजां, हीअं न चइजां। अवां सम्झो था न साईं, अवां जो हाफ़िज़ जंहिं जलसो करायो आहे, मां तकीर ई शुरू कान कई आहे, अञा कुर्सी ते ई कोन वेठो आहियां, अॻे ई थो चए साईं हीअं न चइजां, हीअं न चइजां, हीअं न चइजां। पोइ मूंखे छो घुरायो आहे? मुंहिंजी यारी हूंदी उन सां हे जेको सिधो चवे सिधो ॿुधे। बाक़ी पाबंदियूं रखंदव न, हेॾां भित कढंदव, हेॾां भित कढंदव, अॻियां पोयां हीअं न कजां, हेॾे न वञजां, हेॾे न वञजां। मां बरोच माण्हू छिनाए अलाए काॾे हलियो वञा त पोइ अवां सम्झो था अलाए कोन, पाण ॼाणो यार तव्हांजी मर्ज़ी। यारी रखो त पक्की रखो, कच्ची मूंखे नाहे वणंदी। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला ये को न सोचे त फलाणो गुनाह फलाणी खता फलाणो डो इहो न बख्शींदो सा बाकी ॿियो बख्शींदो सा न। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजो चवण कर मुंहिंजे रहमत में चिंबड़जी पओ त सभु ॾोह बख़्शे छॾियव। जॾहिं एॾी वॾी अल्लाह सही जी ज़ात बाबरकात गारंटी खई आहे त सभु बख़्शा आहे ऐं असां खां मुतालबो रुगो हिकिड़ो थो करे त मुंहिंजे रहमत मां ना उमेद न थियो अथसि। वॾी ॻाल्हि त कोन थो करे न, थोरी ॻाल्हि त मुंहिंजे रहमत में उमेदवार थियो ॾोह सभु बख़्शींदो सभु। और मुंहिंजा मिठड़ा भाउ पंहिंजे पंहिंजे गिरेबान में निहार तो छा न कयो आहे। मां छा तोखे ॿुधायां, हर हिकु माण्हूअ खे पंहिंजा किरदार प्रकार अखियुनि जे आॾो हल सभु को पंहिंजे सीने में निहारे, ॿिए ॾे न निहार, ॿिए ॾे न वाझाए, ॿिए सां तालुक न रखो, रुगो पंहिंजे काज़ीअ खां पुछ त तो छा कयो आहे, पंहिंजे वाहिद खे कीअं रंजायो थी। ओ मुंहिंजा मिठड़ा कुर्बान रब करीम जे ज़ात जे रहमत तां मुंहिंजा भाउ जेकॾहिं को दुनिया जो माण्हू कंहिंखे रंज कबो आहे त पाणी को न पीआरींदो आहे, चांहि को न पीआरींदो आहे, ॻाल्हाईंदो कोन्हे, मुंहुं मटे वेंदो आहे, शादी कंदो आहे त सॾु को न ॾींदो आहे, बरादरी मामलात में सलाह मशवरो कोन कंदो आहे, पुछबो आहे यार फलाणो तवारो माइट कोन आयो आहे, अदा सां कावड़ियल हूं। इहे चवंदा हो न छो कावड़ियो आहे, गांइ जे भरीअ ते पाणीअ जे अध कलाक पहर ते आवाज़े ते बनीअ जे सोर पोर ते बन्ने ते ॿियो छा हूंदो, भेल भाड़ीअ ते ॿिया तव्हां कहिड़ा मुंहिंजा प्यारा भाउ हिक ॿिए जा खून कया हल, मामूली मामूली ॻाल्हि तां बूथ सुजी वेंदा हल, हिक ॿिए सां खाइण ॻाल्हाइण भत बराबरि ख़तम थी वेंदा हल। मां पंहिंजे मालिक जे ज़ात तां कुर्बान वञा ऐं करीम के अज़ खज़ान ग़ैब गिबर तरसा वज़ीफ़ खुरदारी ए करीम रब तो जे ज़ात बाबरकात कुर्बान वञा। 24 कलाक असां तुंहिंजी बेफ़रमानी कयूं था पर असांजो टुकुर बंदि कोन कयो थी। इहे कोन चए त कावड़ियो हवा सिज कोन थो भारिया, इहे कोन फरमाई त चंड कोन थो भारिया, अलाह सां ईअं कोन चयो त मुंदू तव्हांजू कोन थो आणिया, बिज छटियो थी त ज़मीन मां तुंहिंजे लाइ सलाह कोन थो कढां, महिनत करी थो त रिज़्क़ रोज़ी कोन थो ॾियां। रब तो फरमाया बाना तो मूंखे विसारियो आहे पर मां रब तोसां लेखो ई कोन थो कयां। छा खां वञी छो तूं बेली बिही ॿियनि जो वठु कंजक करीम जी जग जो वाली जो वो सौखो हूंदो सो जजो इश्क अल्लाह सी। जल पंहिंजे रब जी दामन झलिया, रब पाक जो कसम आहे को अब्दुल कादिर जीलानी बणिजी वियो, को कलंदर शहबाज बणिजी वियो, को शाह अब्दुल लतीफ भिटाई साहब बणिजी वियो, को दाता गंज बश अली हजवेरी बणिजी वियो, को मुईनुद्दीन चिश्ती मुंहिंजा प्यारा भाउ बणिजी वियो, को हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया बणिजी वियो, को हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह बणिजी वियो। अवां ॾिसंदो त जंहिं जंहिं बि अल्लाह पाक जी दामन वरती आहे रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि खे दुनिया में इज्जत नसीब फरमाए छॾी आहे। अल्लाह जे दर ते आया, हिकिड़े दर ते आया, उन हिक दर जे करे ख़ुदा राजनि जे दर खां छॾाए छॾियो, न त कमल वॾेरे जे दर ते, कमल पुलिस जे दर ते, कमल नवाब जे दर ते, कमल मौलवी जे दर ते, कमल मुल्ला जे दर ते, कमल हकीम जे दर ते, कमल कंहिंजे दर ते। मुंहिंजा प्यारा दोस्त दुनिया ठोकरूं पई खाए, लेकिन कुर्बान अल्लाह वारनि तां अल्लाह वारनि जे दर ते वरी दुनिया पई ठोकरूं खाए। असांजा उस्ताद सही मरहूम ॻाल्हि कंदा हुआ त हिकिड़े दरवेश खे सफ़र में पाणी खपी वियो, मथां नमाज़ जो वक़्तु अची वियो, दिल में सोची वुज़ू कया, पाणी कोन्हे, हिकिड़े खूह जे मथां वञी बीठो, खूह आहे पर रसो बि कोन्हे, बाल्टी बि कान्हे, डोल बि कोन्हे, पाणी कढे त कीअं कढे, परेशान थी बीठो आहे। पाड़े मां घर हो, उन माण्हू ॾिठो त दरवेश खूह ते परेशान हाल में बीठो आहे, चयो उनखे उञ लॻी आहे। साईं तोखे उञ लॻी आहे त हलिया घर थधो पाणी पीआरई।
अब आप पानी जी उन कान लगी आहे खूह मां पानी कढी वज़ू करणो आहे, नमाज पढ़ा। साईं छा बाल्टी, बुजुर्ग खे बाल्टी ॾिनऊं, चईसि मां कढी ॾियां, चन्ना हलवा तूं न कढी ॾे, मां पाण थो कढां। अल्लाह जे बानड़े खूह में पाणीअ जे लाइ बाल्टी लाथी आहे, हेठि छुलकाए छुलकाए जंहिंमहिल ॾिठई त हाणे बाल्टी ॻरी थी आहे, भरिजी वई आहे, ॻरी जो थी त हाणे भरिजी वई न सही। छिके कढियई, ॿाहिरि जो कढे, साम्हूं हिन जे आॾो बाल्टी में हथ विझे त सॼी हीरनि मोतियुनि माणकनि सां भरी पई आहे। ॾिसी चई बेटा मूंखे हे त कोन ख़बर, मूंखे त वज़ूअ जे लाइ पाणी खपे। वरी खणी खूह में लाथई, निहारे आहे त पाणी, हे हीरा काथो आया। वरी ॿियो दफ़ो, वरी ॿीहर पाणी जे बजाए हीरा मोती निकिरी आया, वरी लाथई, वरी टियों दफ़ो अंदर विधई, वरी टियों दफ़ो जो ॿाहिरि कढई त हीरा मोती ॿाहिरि निकिरनि पिया। हेठि निहारे चई मूंसां मश्करी छॾ, मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए। खूह में निहारे छा चयई, मूंसां मश्करी छॾ, मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए। टई दफ़ा जंहिंमहिल हीरा मोती निकिता, वो जेको मुंहुं जहिड़ो भर में बीठो हुअसि उनखे चई अदा तूं त पाणी कढी ॾे, हमराह जो अंदर बाल्टी लाथी त पाणी निकिरी आयो। चई निकिरणी सां त ख़बर पई ॾींहं जा तारा त ॾेखारई, इन सां निकिर त ॾींहं जा तारा ॾेखारई न, मासां थी मश्करियूं करे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, जन दुनिया खे तरक करे छॾियो, अल्लाह पाक जे दरबार ते झुकी पिया, ख़ुदा ताला जे ज़ात सॼो जहान हुननि जे दर ते झुकाए छॾींदो। हाणे मां अर्ज़ु इहो थो कयां त असांखे खपे त पंहिंजे काज़ीअ खां पुछूं, जेको काज़ी हर हिक जे दिलि में वेठो आहे। काज़ी सम्झो था, काज़ी कंदो आहे फ़ैसिलो, काज़ी ॾींदो आहे फतवा, काज़ी चइबो आहे जज खे, उहो तव्हांजा फ़ैसिला कंदो आहे। हाणे तूं ॿिए खां छो साईं मौलाना बदरदीन खां छो थो फ़ैसिलो कराई, सोला मौलाना हमदुल्ला साहब खां छो थो फ़ैसिलो कराई। तूं पाण फ़ैसिलो कर त तूं केतिरो रब खे रंजायो आहे, केतिरो रब खे रिझायो आहे। 5 वक्त घणियूं निमाज़ूं पढ़ंदो आहे, रमज़ान जा रोज़ा घणा रखियादो आहे। ओड़े पाड़े में मुंहिंजा प्यारा दोस्त नेकीअ जा चङाईअ जा कहिड़ा कम कंदो आहे। कंहिंजा हक़ खाधा थी, कंहिंजा हक़ ॾिना थी, कंहिंजूं गिलाऊं कंदो आहे, कंहिंजूं कोन कंदो आहे, कंहिंजा नंग तकींदो आहे, कंहिंजे न्याणियुनि जी बेइज़ती कंदो आहे, कंहिंजे बच्चनि जी बेइज़ती कंदो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाइयो, तूं पंहिंजे पाण खां पुछ, अल्लाह पाक जी ज़ात वाहिदुल कार आहे, ओॾो गफ़ूर रहीम बि आहे, पर वाहिदुल कार बि आहे। जंहिंमहिल पकड़ ते ईंदो आहे त को छॾाइण वारो कोन हूंदो आहे। इन जे करे मुंहिंजा भाउ, हिन हयातीअ खे गनीमत शुमार कजां। हीअ हयाती अल्लाह ताला चंद ॾिहाड़नि जे लाइ ॾिनी आहे। इन चंद ॾिहाड़नि वारी हयातीअ में तूं अल्लाह जे रहमत खे चिंबड़ी पओ त ख़ुदा तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾई। हाणे मतिलबु इहो निकितो मुंहिंजे अर्ज़ु करण जो त अल्लाह जी रहमत में उमेद रखबी त उन अल्लाह जे रहमत में उमेद रखण सां ख़ुदा गुनाह बख़्शींदो। ठीकु आहे न सही। अल्लाह जी रहमत कहिड़ी आहे ॿुधायां, क़ुरान थो चवे, अल्लाह जो क़ुरान, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ आमना जालाल, ऐ अल्लाह जा प्यारा हबीब, यानी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा, अल्लाह ताला फरमाए तो ऐ मुंहिंजा महबूब, असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ पंहिंजी रहमत बणाए मोकिलियो आहे। लाड़काणे लाइ न, दादू लाइ न, सिंध जे लाइ न, पंजाब लाइ न, रुगो अरबस्तान जे लाइ न। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। पंहिंजे वास्ते रहमत आहे, अहिड़ी रहमत आहे जो मुंहिंजे हबीब जे रहमत मां तो जहिड़नि कलमे पढ़ण वारनि त फ़ाइदो वरितो, पर मुंहिंजे महबूब जे रहमत मझां काफ़रनि बि फ़ाइदो वरितो।
अल्लाह जे अॻियनि नबियनि जे उम्मतुनि जो कानून हो, दस्तूर हो त जेको बि को बुराई बिछड़ाई कंदो हो त हिन दुनिया में ई हुन ते अज़ाब लहंदो हो। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे जंहिंमहिल मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम, सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम, ज़करिया यहया अलैहिस्सलाम जी क़ौम, अला हाज़ल क़ियास बिन नबियनि जे क़ौमनि नबियनि जी बेफ़रमानी कई, अल्लाह ताला दमिरजी पियो, इरशाद फरमाया कूनू क़िरदतन ख़ासिईन। ओ नबियनि जा बेअदबो, नबियनि जी गुस्ताखी करण वारो, मां रब तव्हांखे हुकुम थो कयां त भोला बणिजी वञो, बांदर बणिजी वञो। सोमणीअ ते सुता हा त इंसान हा, माण्हू हा, पर अल्लाह जो अमर अची वियो सुबुह जो पंहिंजे घरनि में ॾिसनि त माण्हू हिकु बि कोन्हे, के भोला त के बांदर के रिछ बणिजी विया। 3 ॾींहं रातनि जा कूकू करे, रड़ियूं करे करे, दाहूं करे करे खानदान ई ख़त्म थी विया, उन्हनि जो नस्ली दुनिया तां ख़त्म थी वियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जूं शक्लियूं बदिलाए उनखे भोला बांदर बणाए छॾियो। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि त ही भोला, अॼुकल्ह जा बांदर, अॼुकल्ह जा रिछ उन्हनि नबियनि जे फिरियल मसख़्तल सूरतुनि वारी उम्मतुनि जी औलादनि। इहे कोन्हे को, इहे जुदा क़ौम आहे, पर अल्लाह पाक जी ज़ात जिन खे भोलो बांदर बनायो तन जो ख़ुदा बिजू ई दुनिया तां ख़त्म करे छॾियो। ही भोला बांदर असली भोला बांदर आहिनि, हिननि जो नसुल असल खां हलंदो थो अचे ऐं जॾहिं ख़ुदा जी जेसीं ताईं मर्ज़ी हूंदी हलाईंदो। लेकिन जेके इंसाननि मां भोला बांदर थिया हा तन जो नसुल बाक़ी कोन रहियो हो, उहे ख़त्म थी विया हा। 3 ॾिहाड़नि खां बाद में तन जो वजूद बि कोन रहियो हो। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, हिन महबूब जे उम्मत में कंहिं इंसान जी सूअर जहिड़ी शकिल थी आहे, कंहिंजी बांदर जहिड़ी शकिल थी आहे, कंहिंजी रिछ जहिड़ी शकिल थी आहे? न, तोड़ी नथा मञनि, मुनकिर हन, काफ़र हन, बेदीन हन, बेअदब हन, गुस्ताख हन, कहिड़ा बि आहिनि, पर अल्लाह ताला जो वाइदो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ रहमत वारा नबी, तूं पंहिंजनि जे लाइ त रहमत आहे, पर परावनि जे लाइ बि रहमत आहे। उन महबूब जे रहमत मां काफ़र बि फ़ाइदो वठंदा जो उन्हनि जी शकिल कान थी फिरे। जे रहमत लिल आलमीन सॼनि जहाननि जे लाइ रहमत न हुजे हा त हिकिड़ो वहाबी बि कोन बचे हा, सभिनि जूं शकिलियूं बांदर जहिड़ियूं बणिजी वञनि हा या न? पर निभागनि खे चओ थोरो थो नबी करीम जो ख़ुदा तव्हांजी शकिल नथो फेरायो, न त मुहांडरा तव्हांजा बि भाल भोले ई बांदर जहिड़ा थी वञनि हा। अलाह साईं भोले बांदर जहिड़ा कोन कया, पर थोरा थोरा उहिञाण लॻनि था। चिताए ॾिसण सां अवां हिन सुन्नत वल जमात जे गुनहगारनि मज़ा कंहिं हिकिड़े खे ॿाह खां वठी जंहिं सॼी उमिरि निमाज़ बि न पढ़ी हुजे, मसीत में बि न वियो हुजे, बड़ी कड़ी चारो मुस्लमान आहे पर बेअदब न आहे, उनखे वठी हिननि जे निमाज़ीअ खे गॾु बीहारियो, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र ईंदो।